हैदराबाद में कोरोना जी वबा के फैलजण खां रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते को बि अमल थी न सघियो आहे, जंहिं सबबि स्मार्ट लॉकडाउन सिर्फ़ कंडेदार तारनि ताईं महदूद थियल नज़र अचे थो। हैदराबाद के डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरे शहर में वधंदड़ कोरोना के केसनि के रोकण लाइ छंछर ॾींहुं स्मार्ट लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी कयो, जंहिं तहत लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जे 7 यूनियन काउंसिलनि ऐं बहराड़ी तालके जे टंडे जाम जे 2 इलाइक़नि समेत मजमूई तौर 18 इलाइक़नि में आचर खां स्मार्ट लॉकडाउन नाफ़िज़ थियणो हो। उन स्मार्ट लॉकडाउन ते अमल जे लाइ हैदराबाद पुलिस के पाबंद बनायो वियो हो त हू लॉकडाउन ते अमल कराए, पर स्मार्ट लॉकडाउन जे अक्सर हंधनि ते रुगो कंडेदार तारूं लॻाए ज़िम्मेवारी पूरी कई वई आहे, जॾहिं त अनेक इलाइक़नि में को हिकु पुलिस एहलकार बि नज़र न आयो। ही हुसैनाबाद जो इलाइक़ो पठान ॻोठ आहे, जिते स्मार्ट लॉकडाउन वारे हंधि निमाशी तारूं त लॻल आहिनि, पर उन इलाइक़े में को बि पुलिस एहलकार नज़र नथो अचे। कि ही कहिड़ो इलाइक़ो आहे? सर ये पठानकोट हुसैनाबाद। लॉकडाउन आहे हिते? जी सर लॉकडाउन होने का अहिड़ो असांजे पाड़े में कोरोना वायरस आहे कोन, चई पुलिस वारा चवंदा हिते वायरस आहे, हरबोर हिते तारियूं हणी हलिया विया आहिनि। का अहिड़ो को केस हुजे क्या थींदो आहे न, हिकिड़ो वायरस निकितो पठानकोट मां, या अहिड़ो को स्प्रे का अहिड़ी शइ का आहे ई कुझु कोन। हिते हे रुगो ठलियूं तारूं लॻल आहिनि, को पुलिस वुलिस वारो त बीठो कोन्हे? पुलिस वारा हुआ उहे विया हलिया आहिनि, हाणे को इफ़्तारी जो टाइम आहे उहे विया हलिया, हाणे वरी तारीख़ ते अञा त सॼ बीठो आहे। बस उहे विया हलिया, हाणे असां छा कयूं? सवेरे 4 पुलिस वारा बीठा हुआ, विया हलिया पठानकोट। अच्छा, पोइ हिते आहे छा कोरोना तव्हांजे? ना 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 लॉकडाउन कहिड़ो आहे? लॉकडाउन त आहे कोन, स्मार्ट लॉकडाउन है। घुमो फिरो बसि, हाँ इहो आहे स्मार्ट लॉकडाउन। जी हाँ तव्हां बि घुमो फिरो पिया न? हाँ का जलपल कान्हे? जलपल काने माण्हू जेको अचनि जेको वञे उनखे केरु रोकण वारो कोन्हे? केर बि रोकण वारो कोने। कौन आहे बा? न साईं लॉकडाउन कोन्हे। भई तारूं त लॻियूं पियूं आहिनि, ई तारूं हणी बगल आहिनि, बसि रुगो तारूं हणी छॾियूं। तारूं हणी तारूं हणण सां कोरोना ख़तमु थी वेंदी आहे? ख़तमु कोन थींदी, मिड़ई माल कमाईंदा। केरु आयो वियो कोन? न न केर ई कोन्हे, इहो पहिरीं वियो आहे 2-3 महीना पहिरीं, पोइ वरी भॼी आया तारूं छॾे अथई। हीअ कॾहिं जूं लॻल आहिनि? इहे राति ई अथनि। राति आहियूं अथनि? पोइ हिते पुलिस वारा त नज़र कोन था अचनि? पुलिस वारा गाई बनाईंदा कोन, तारियूं ॾिसो पिया तव्हां, तारूं बि खुलियूं पियूं आहिनि, जेको अचे थो वञे बसि अचे वञनि पिया, बसि नाले जो लॉकडाउन आहे बसि। अब तव्हांजे इलाइक़े में लॉकडाउन आहे त मास्क कोन पातो आहे? सर लॉकडाउन त अॻे हो, हाणे कोन्हे, पर बहरहाल वरी बि तारियूं हणी आहिनि, हू पंहिंजी इंक्वायरी कनि पिया। बाक़ी न को पुलिस आहे न को कुझु आहे, इहे तारियूं लॻल आहिनि, बसि ईअं रखी हलिया विया आहिनि। नाले जो लॉकडाउन आहे? ना बसि नाले जो लॉकडाउन आहे। पता हाणे अलाए छा आहे, ख़बर ई नथी पए माण्हुनि खे, जेको आहे न पता अलाए छा करे छॾियो आहे, कंहिं शइ जो माना रोज़गार ही हू सभु बंदि आहिनि। इंसान जेको आहे न हिकड़ो परेशान आहे हिननि जी वजह सां। गवर्नमेंट अलाए छा थी चाहे। बाज़ारूं बि खुलियूं पियूं आहिनि, बाज़ारनि में रश बि साॻी आहे, हिते बि माण्हू अच वञ लॻी पई आहे। सर असांखे त माना एतिरो अर्सो थियो, असांजे पाड़े में त अहिड़ी का ॻाल्हि न आहे त किरोना आहे। असांजे पाड़े में अहिड़ी का ॻाल्हि आई कोन। पहिरीं हिकिड़ो बसि असांजो झूनो वीचारो गुज़ारे वियो बुखारे, उन में त उनखे करोना ॿुधाइनि, उन खां पोइ जेको आहे नी ॾियारियूं हणी बंदि करे हलिया विया आहिनि। हीअ त राति आहियूं अथनि? हा पहिरीं बि हो, पर विच में कॾहिं खणी हलिया, किरोना कोन्हे बसि हलिया विया, पर वरी कल्ह खां माना कल्ह राति खां इहे रखे विया आहिनि, वरी सुबुह जो आई हणी आहिनि, न को पुलिस आहे न को कुझु आहे, न को का बि माण्हू अचे वञे पियो। कासिमाबाद जे 5 यूनियन काउंसिलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि स्मार्ट लॉकडाउन जो ऐलान कयो वियो हो। कासिमाबाद में एकड़ ॿेकड़ हंधनि ते कंडेदार तारनि सां गॾु 2-4 पुलिस एहलकार त नज़र आया, पर उते बि स्मार्ट लॉकडाउन जे ज़रूरतनि जी का पूराई थींदे नज़र न आई। हितां जे माण्हुनि जो ख़्यालु आहे त जिन इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे, उते डॉक्टरनि जी टीमनि सां गॾु उहे तिबी सहूलतूं बि मौजूदु हुजणु घुरिजनि, जिन जे आधार ते स्मार्ट लॉकडाउन खे महसूसु करे सघिजे। हिनखे हिते करोना जी वबा ॼाण हिन ते लॉकडाउन कयो अथऊं। बहरहाल लॉकडाउन त कयो अथऊं, पर हिते तव्हांखे रुॻो पुलिस नज़र ईंदी, ॼण मार्शल लॻल आहे। ॼणा आहिनि पुलिस वारा? चवां थो पुलिस लॻल आहे, ॼण मार्शल आहे। जॾहिं त हिते वबा आहे, बीमारी आहे, हिते मेडिकल कैंप्स हुजनि, मेडिकल अमलो हुजे, हैंड सैनिटाइज़र जो सिस्टम हुजे,
मास्क जो सिस्टम हुजे, उहे इंतिज़ामिया हिते बीठी हुजे, इंतिज़ामिया पुलिस जे हवाले कयूं, लॉकडाउन कयूं, हलिया विया आहिनि पुलिस जी गीची में सॼो सिस्टम विझ। माण्हुनि जी चुरपुर बि साॻी आहे। त माण्हुनि खे अवेयरनेस ई न ॾींदा ऑफिसर, त छा माण्हू छा कंदा, उन्हनि खे कहिड़ी ख़बर। उन्हनि खे चईंदा आहिनि हाणे बंदि कयो, लॉकडाउन आहे, वरी 5 मिंटनि खां ॿियो ऑफिसर अचे त भाउ तव्हां खोले वञो, हाणे लॉकडाउन ख़तमु आहे। वरी चवनि था, वरी चोथों ऑफिसर अचे त ॿुधाइनि थो त भाउ हाणे लॉकडाउन शुरू आहे, वरी बंदि कयो। अजीब अजीब। त इंतिज़ामिया जा हिकिड़ा अनपढ़ियल माण्हू मुक़ररु थियल आहिनि, जंहिंखे पाण खे अवेयरनेस न आहे त माण्हुनि खे कहिड़ी अवेयरनेस ॾींदा। कासम बाजू लॻा पकोड़ा स्टाफ छा कयो अथव? लॉकडाउन उन करे ड्यूटी पिया कयूं। लॉकडाउन हू त परियां ॾिस हमरा के मास्क पातल कोन्हे, माण्हुनि जी अच वञ त साॻी आहे। जिन खे ॾिसूं पिया, जिन खे उन्हनि खे हटायूं पिया पोइ हिते, बाक़ी इतफ़ाक़न को अचे थो ॿ पुलिस वारो ॿियो हटाए थो, उनखे चए थो पोइ हिते थियो हेॾा होॾा। मूंखे त नज़र कोन आयो माण्हू, ॾिसो परियां कचहरियूं ही जहिड़ो रौशो हुजे। कोशिशि कयूं पिया पंहिंजे हिसाब सां, हाणे इंसान पंहिंजे नज़र जेसि ताईं पए थी कोशिशि करे थो पियो, ॾिसूं था हकल कयूं था, हाणे इन खां वधीक छा कयूं। हिते त तव्हां शुक्र कयो जो ॿई ॼणा आयो। हुसैनाबाद में हिकिड़ो पुलिस वारो नज़र कोन आयो तव्हांखे। इंशाल्लाह हूंदो, पर हो सघे तव्हां थी आया हो, काफ़ी तव्हांखे ख़बर हूंदी, शायदि हूंदा या अॻिते पोइ हिते विया हलिया हूंदा। पर इंशाल्लाह ग़लतियूं इंसान थींदियूं आहिनि। तव्हांखे चयो छा अथनि त छा करायो? बसि इहा माण्हुनि खे हटाए वञे, मास्क जे बारे में ॿुधायो वियो आहे, मास्क वास्क पाइनि हेॾा होॾा, ऐं जेको आहे अच वञु आमदरफ़्त घणी न हुजे, को हिकिड़ो एमरजेंसी आहे, कंहिंखे स्टोर ते दवाई वग़ैरह आहे, को उनखे मास्क जे ज़रिए बाबा पंहिंजे स्टोर तां फॉरवर्ड दवा वठी हल, या सब्ज़ी आहे कंहिंखे ज़रूरत आहे उनजे करे। ॾिठो वञे त हैदराबाद जो डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो कोरोना जी वबा खे रोकण लाइ संजीदगी सां कदम खणी रहियो आहे, पर हैदराबाद पुलिस समेत ॿिया लाॻापियल इदारा संजीदगी जो मुज़ाहिरो नथा कनि, जंहिं सबबि ज़िले इंतिज़ामिया जूं कोशिशूं रायगान थींदे नज़र अचनि थियूं। हिन मरहले ते सिंध हुकूमत खे घुर्जे त हू पुलिस समेत उन्हनि इदारनि जी कन महट ज़रूर करे जेके इदारा स्मार्ट लॉकडाउन जे फ़ैसिले ते अमल कराइण जा पाबंद आहिनि। स्मार्ट लॉकडाउन ते अमल जे हवाले सां जेकॾहिं इदारनि जी गैर संजीदगी वारो अमल बरक़रार रहियो त कोरोना जी वबा रुकजण बदिरां वेतर वधी वेंदी, ऐं पोइ सरकार खे मजबूरन मुकमल लॉकडाउन जो फ़ैसिलो करणो पवंदो, जेको अमल सूबे जी मईशत लाइ बहरहाल बहितर फ़ैसिलो न हूंदो। कैमरामैन न्याज़ मल्हा सां गॾु फैज़ कोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।